पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ खे दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे जेको आहे भाइटी हसीना जी जेको ॻाल्हियूं ॿुधियूं, हसीना जेका ज़हर ॾियण जूं ॻाल्हियूं करे रही हुई चाकर ख़ान खे, उहे हाणे इन जे कंध में पइजी वेंदी। उहा ब्लैकमेल कंदी लेकिन ॿुधाईंदी कोन चाकर ख़ान खे। हसीना उन खे फ़िलहालु वक़्ती तौरु रोके वठंदी ऐं छो त हू चए थी त मां चाकर ख़ान सां शादी कयां। हसीना चए थी मां चाकर ख़ान खे मारिया। हाणे भाइटी ऐं पुफी जो विच में इन ते इतफ़ाक़ नाहे इन ॻाल्हि ते। ऐं होॾां चाकर ख़ान खे जाबर वारा मरण में कामयाबु न थींदा, नाकाम थी वेंदा। ऐं पोइ हसीना ज़हर कीअं ॾे, उनजी भाइटी उनजे घर में हूंदी, वेंदी ई कान हेॾे होॾे। इन भउ खां जेको आहे न हसीना वक़्ती तौरु जेको आहे ज़हर न ॾेई सघंदी चाकर ख़ान खे। ऐं पोइ अहिड़े हिसाब सां कहाणी हाणे हलंदी अॻिते। जीअं जीअं कहाणी वधंदी तीअं तीअं कहाणी दिलचस्प थींदी वेंदी। दोस्तों अॼु वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन ते तव्हांखे बहितरीनु सुठा अपडेट्स मिलंदा ऐं सुठा तव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था तव्हांजी कहिड़ी राय आहे हिन ड्रामनि जे बारे में, रियासत ड्रामे जे बारे में।